नाज़रीन, अॼु मां अव्हांखे सिंध जी शागिर्द सियासत जे हिकु अहिड़े वाक़िए बाबति ॿुधाइणु चाहियां थो जेको सिर्फ़ु हिकु वाक़ियो न पर हिकु पूरे दौर जी अकासी करे थो। हीउ किस्सो आहे 28 अप्रैल 1973 ईस्वी जो। सिंध यूनिवर्सिटी में आख़िर छा थियो? वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे खे चमाट छो लॻी? आख़िर छा थियो? सिंध यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन में जॾहिं कानून जो वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो स्टेज तां लथो त ओचितो हिकु शागिर्द अॻियां अची बीठो ऐं पोइ जेको थियो उहो अॼु बि तारीख़ जे सभ खां तकरारी बहस जो मौज़ू आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में कॉन्वोकेशन जे सिलसिले में हिकु अहम तक़रीब थी रही हुई। उन ॾींहुं पाकिस्तान जे आइन जे ख़ालिक वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो खे एज़ाज़ी डिग्री ॾियण लाइ मुल्क जूं वॾियूं शख़्सियतूं गॾु थियूं हुयूं। बेगम नुसरत भुट्टो, मुमताज़ अली ख़ान भुट्टो, बेगम राना लियाक़त अली ख़ान ऐं ॿिया अहम अॻवान मौजूदु हुआ। पर सवाल इहो आहे, छा इहा सिर्फ़ु हिकु एज़ाज़ी तक़रीब हुई? न, बिल्कुल बि न। उन वक़्तु सिंध जे शागिर्दनि में क़ौमी ऐं सियासी शऊर मौजूदु हो ऐं 1973 जे आइन ते बि इख़्तिलाफ़ मौजूदु हुआ। जॾहिं तक़रीब शुरू थी ऐं जीअं ई अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे जो नालो साम्हूं आयो त यूनिवर्सिटी जो माहौल ओचितो तब्दील थी वियो। सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हिन तक़रीब जो मेज़बान हो, पर शायदि हुनखे अंदाज़ो न हो त ही तक़रीब तारीख़ जो रुख़ बदिलाए छॾींदी। हिकु पासे जसाफ जा शागिर्द हुआ जेके आइन ऐं हफ़ीज़ पीरज़ादे जी मुखालफ़त करे रहिया हुआ, त ॿिए पासे सपाफ जा कारकुन हुआ जेके हुकूमत जी हिमायत में नारा हणी रहिया हुआ। नारा, तकरार ऐं पोइ ओचितो हंगामो शुरू थी वियो। हालत एतिरी ख़राब थी वई जो स्टेज ताईं धिका लॻा ऐं तक़रीब कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वई ऐं उन हंगामे दौरान गवर्नर बेगम राना लियाक़त अली ख़ान ॾांहुं बि हथ वधाया विया। इहो मंज़र ॾिसी वाइस चांसलर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं इंतिज़ामिया सख़्तु परेशान थी विया ऐं सूरताल कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वई। सिंध जे उन वक़्त जे वॾे वज़ीर मुमताज़ अली ख़ान भुट्टो माइक ते अची शागिर्दनि खे पुरअमन रहण जी अपील कई ऐं कुझु देर लाइ हालतूं संभालिजी वयूं। पर इहा ठापुर आरज़ी साबित थी। उन ई हंगामे दौरान जॾहिं अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो स्टेज तां लही पंहिंजी कार ॾांहुं वञी रहियो हो त हिकु नौजवान संदसि साम्हूं अची बीठो ऐं इहो नौजवान हो इस्माइल वसाण। हू नारो हणी रहियो हो, नओं आइन न खपे। चयो वञे थो त हफ़ीज़ पीरज़ादो कावड़ में अची खेसि गार ॾिनी ऐं पोइ जेको थियो उहो सिंध जे शागिर्द सियासत जी तारीख़ जो सभ खां वधीक बहस हेठि रहंदड़ लम्हो बणिजी वियो। इस्माइल वसाण वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे खे चमाट वहाए कढी। उन खां पोइ हालतूं मुकमल तौर बिगड़ी वयूं। पुलिस कड़की पई, हवाई फायरिंग थी, गिरफ़्तारियूं शुरू थी वयूं, केतिरा ई शागिर्द गिरफ़्तार थिया, के रूपोश थी विया। उन ई हंगामे दौरान हिकु पुलिस ऑफिसर दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत थी वियो, जॾहिं केतिरा ई पुलिस अहलकार ऐं शागिर्द ज़ख़्मी पिणु थिया। वाक़े खां पोइ जामशोरे जो माहौल मुकमल तौर तब्दील थी वियो। पुलिस कार्रवायूं शुरू थी वयूं, गिरफ़्तारियूं, छापा ऐं वारंट जारी कया विया। केतिरा ई शागिर्द गिरफ़्तार थिया ऐं केतिरनि ई अॻवाननि खे रूपोश थियणो पियो। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया बि सख़्तु क़दम खयां। सैयद शाह मोहम्मद शाह, अमानुल्लाह शेख, मदद अली सिंधी, अज़ीज़ भंगवार, सिकंदर भंगवार, मौला बख्श लगारी, यूसुफ जखराणी ऐं ॿियनि केतिरनि शागिर्दनि खे 3 सालनि लाइ रेस्ट्रिकेट कयो वियो। हॉस्टलूं ख़ाली करायूं वयूं ऐं सिंध यूनिवर्सिटी समेत जामशोरे जा तालीमी इदारा अणॼातल मुदे ताईं बंदि कया विया। इस्माइल वसाण, अमानुल्लाह शेख ऐं अहमद ख़ान शर खे गिरफ़्तार करे सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो वियो ऐं यूनिवर्सिटी समेत जामशोरे जा तालीमी इदारा बंदि कया विया। हीउ वाक़ियो रुॻो हिकु शख़्स जे अमल जो नतीजो न हो, पर इहो उन दौर जी शागिर्द सियासत जी शिदत, शऊर ऐं मुज़ाहिमत जो इज़हार हो। इहो किस्सो असांखे सैयद शाह मोहम्मद शाह जी आतम कथा ॻाल्हि अणांगे पंदिजी में तफ़सील सां मिले थो, जेको पाण उन वक़्त जो अखियुनि ॾिठो शाहिद हो। अॼु जॾहिं असां शागिर्द सियासत खे ॾिसूं था त हिकु वॾो फ़र्क़ु महसूसु थिए थो। उन वक़्तु शागिर्दनि वटि स्टडी सर्कल हूंदा हुआ, सियासी तरबियत थींदी हुई, त गॾोगॾु ग्रुप बंदी जो बि रुझान वधी रहियो हो। सिंध यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन में वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे खे चमाट लॻण वारो वाक़ियो उन दौर जी शागिर्द सियासत जो इंतिहाई हसास ऐं अलामती वाक़ियो सम्झो वञे थो। उन वक़्त जे कुझु शागिर्द अॻवाननि जो चवणु आहे त उहो सिर्फ़ु हिकु इनफ़रादी अमल न हो, पर उन जे पुठियां सियासी छिकताण बि कार फरमा हुई। ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी अंदरि मुमताज़ अली ख़ान भुट्टो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई विच में हलंदड़ इख़्तिलाफ़नि जो असरु शागिर्द सियासत ते बि पइजी रहियो हो। चयो वञे थो त यूनिवर्सिटियुनि में मौजूदु धड़ाबंदी बि उन्हनि वॾनि सियासी जड़नि जो अक्स हुई। इन्ही पस मंज़र में इहो वाक़ियो रुॻो हिकु चमाट न पर उन दौर जी सियासी इख़्तिलाफ़नि ऐं ताक़त जे मुक़ाबले जी अलामत तौर बि ॻणियो वञे थो।